मोज़िज़ दोस्तों, साथियों ऐं व्यूअर्स, अस्सलाम वालेकुम, हक़ मौजूद, नमस्ते, जिए सिंध ऐं जिए लतीफ़। दोस्तों ऐं साथियों, सिंधी हिंदुनि जी लॾपलाण जे हलंदड़ मौज़ू पार्ट 2 सां तव्हां ॾो हाज़िर आहियां, माजिद महेरी। प्यारा दोस्तों ऐं साथियों, मुंहिंजी सुवारी सिंध 1947 जे सानीअ दौरान सिंधी हिंदुनि जी लॾपलाण खां पोइ पंहिंजो उहो उरूज ऐं आला मक़ाम विञाए वेठी हुई, जॾहिं समूरी सिंध हिकी ॿोली सां ॿुरंदी हुई ऐं हिकी लोली जी लातुनि सां संदसि सुबुह ऐं शाम थींदी हुई। उहो कमाल ऐं जमाल बि विञाए वेठी हुई जेको सिंधी हिंदू तोड़े मुस्लिम मथनि ते पटकनि टोपियनि ऐं अजरकनि सां जरकंदो हो। उहो हुस्न बि हीणो बणाए वेठी हुई जेको वेस ऐं वॻनि जी सूरत में सिंधी ऐं मुस्लिम औरतूं ओढींदियूं हुयूं त आसमानी हुरूम संदन सूंहं ते हैरान ऐं परेशान थी पवंदियूं हुयूं। उहे घाघरा, उहे गज, उहे हस, उहे हार, उहे कंगण, उहे कठमाल, उहे छेरूं, उहे छला, उहे नथूं, उहे बूला, उहे बाहियूं, उहे चूड़ा, उहे छेरूं, उहे छला, सभु तारीख़ जे उन बहिरहम वहकिरे जे वर चढ़ी चुका हुआ जेके सिंध ऐं सिंधियाणनि जे हुस्न खे दुबाला करे छॾींदा हुआ। मोज़िज़ दोस्तों ऐं साथियों, 1947 ते पाकिस्तान में पेर पाईंदड़नि नए कल्चर ऐं क़ौम खे लाहौर स्टेशन ते ईअं चई सिंध ते धारियुनि जी यलगार कराई वई त पाकिस्तान और आगे है, पाकिस्तान और आगे है, आगे जाओ। ऐं ॾिसंदे ॾिसंदे कराची, हैदराबाद, सखर, नवाबशाह समेत सिंध जे केतिरनि ई शहरनि में मुहाजिरनि जूं लोधूं लही वयूं ऐं सिंध जा वसंदड़ शहर ऐं आबादियूं अहिड़ी क़ौम हवाले कया विया जिन लाइ गांधी जहिड़े सीनियर ऐं सुलझियल सियासतदान चयो हो त पाकिस्तान जी सरज़मीन ते बिगड़ियल क़ौम पहुची चुकी आहे जेका संदन सुख, चैन, अमन ऐं तरक़ी खे तबाह करे छॾींदी। दोस्तों ऐं साथियों, इंसाननि जी अहिड़ी पंहिंजे देश खां दरबदरी घणनि माण्हुनि जो सिर खयों हो ऐं केतिरा ई मड़ा, मरीज़, ॿार, औरतूं अजर जो शिकार थी विया हुआ ऐं केतिरा हिंदू पंहिंजी सिंध धरती खां धार थियण जे गम में घायल थिया हुआ। केतिरनि अखियुनि में लुड़कनि जूं लारूं हुयूं, केतिरनि दिलनि में देश खां दूरी जो दर्द समुंड जियां छोरियूं हणी रहियो हो। तॾहिं सिंधी शाइरी जे शानदार शाइर ऐं पंहिंजी सिंध धरती खां धार थींदड़ हसीन जज़्बनि जे तर्जुमान नारायण श्याम जहिड़े शाइर दर्दीली दाह कई हुई त अलाए जे कहिड़ी घड़ी उन मां निकितासीं शाम, वतन वरण त छा सरहद ॾिसण बि नसीब न थी। ऐं साथियों, जिते सिंध जा 10 लख जे लॻभॻि सिंधी हिंदू पंहिंजे अबाणनि कखनि खे छॾे उन अणॾिठल ॾेह ॾांहुं वञी रहिया हुआ त उते असांजा इल्मी ऐं अदबी असासा तोड़े ॿोली जा माहिर ऐं आला उस्ताद बि विछड़ी रहिया हुआ। उन करे चई सघिजे थो त 47 में सिंध धरती ॿिनि तरफ़नि खां तबाही तरफ़ वधी रही हुई। हिकु तरफ़ पंजनि खां परे थी रही हुई त ॿिई धारियुनि जी लोध में लुटिजी ऐं लटिजी रही हुई। सिंध जा के बेवस बाशिंदा बम्बई त के दिल्ली जी दहलीज़ तरफ़ रवाना थिया, के गुजरात, के अहमदाबाद, के महाराष्ट्र, के राजस्थान जा राही थिया त के कच्छ तरफ़ काए विया ऐं ॾिसंदे ॾिसंदे सिंध हुन अणॼाण कल्चर ऐं ॿोलीअ जे पंजोड़ में फासी पई। दोस्तों ऐं साथियों, 47 जी अलहदगी बावजूद असांजे देश जा सवें दाना पंहिंजे देश खां धार थी बि सिंधी ॿोली, इल्मु, अदब, सकाफ़त तोड़े सूंहं ऐं सोभिया खां पासीरा न थिया, बल्कि उन्हनि पंहिंजी ॿोलीअ खे सदाईं पलकनि ते रखियो ऐं सिंधी अलफ़ बे खे अखियुनि ते रखियो। उन्हनि शख़्सियतनि में जेके नाला मुंहिंजे नंढड़े ज़हन में तरी था अचनि
उन्हनि में मोहतरम गोबिंद माली साहिब, मोहतरम नारायण श्याम साहिब, मोहतरम मोतीलाल जोतवाणी साहिब, मोहतरम लक्ष्मण कोमल साहिब, मोहतरम प्रोफेसर राम पंजवाणी साहिब, मोहतरम तारा मिर्चंताणी साहिब, हरी दिलगीर साहिब, मोहतरम कृष्ण राही साहिब, मोहतरम इंदिरा विसवाणी साहिब, मोहतरम लक्ष्मी खेलाणी साहिब, मोहतरम आहूजा जेठमाल साहिब समेत सवे नाला अॼु बि सिंधी अदब जा सितारा आहिनि जिन जॾहिं बि पंहिंजे चपनि खे चोरियो त फ़क़ति सिंधी ॻाल्हाई ऐं जॾहिं बि कलम खयो त सिंधीअ में लिखियो। साथियो, सिंध जे उन्हनि लॾ पिलाण करे वियल अदबी असासनि खे सिंधी ॿोलीअ जे शाइरनि पंहिंजे कलम ज़रिए सदाईं यादि रखियो आहे। उन लाइ लाड़ सिंध जे मशहूरु शाइर मखमूर मेहरी लिखियो त सिंध में विया पंहिंजूं सदाऊं छॾे, उत्तर ऐं लाड़ जूं शोख हवाऊं छॾे, दिलि जे दफ़्तर ते अञा यादि आहिनि मखमूर वया धरती ते वफ़ाऊं छॾे, मखमूर वया धरती ते वफ़ाऊं छॾे। जॾहिं त हिकु ॿिए शाइर नारायण श्याम खे भेटा ॾींदे लिखियो त तूं त कराचीअ जो धणी आहीं, तूं त कराचीअ जो धणी आहीं, तूं ई धरती राम आहीं, तूं ई किंजर जो तवंगर, तूं ई तमाची जाम आहीं, तूं ई मकली, तूं ई मोहन, तूं ई नारायण श्याम आहीं, तूं ई नारायण श्याम आहीं। तो ई साथियो, 1965 जी जंग में जॾहिं हिंदुस्तान ऐं पाकिस्तान जूं तोबूं हिक ॿिए ते बमनि ऐं गोलियुनि जी बरसाति वसाए रहियूं हुयूं, तॾहिं सिंध जे मशहूरु शाइर शेख अयाज़ पंहिंजे दोस्त ऐं हिंदुस्तान जी हवाउनि ॾांहुं लॾ पिलाण करे वेंदड़ वतन जे विंझार लेखक, अदीब ऐं शानदार शाइर नारायण श्याम खे मुखातिब थी हिन तरह लिखियो हो त ही संग्राम साम्हूं नारायण श्याम, ही संग्राम साम्हूं नारायण श्याम, हुन जा मुंहिंजा कोल बि साॻियां ॿोल बि साॻियां, कविता जो काक बि साॻियूं, ढट बि साॻी ढोल बि साॻियूं, हाऊं बि साॻियूं होल बि साॻिया, हुन ते कीअं बंदूक खणां मां, हुन खे कीअं बंदूक हणां मां, हुन खे कीअं गोली हणां मां। अल्लाह हाफ़िज़ दोस्तो। आख़िर में जेकॾहिं तव्हांखे वीडियो पसंदि आई त वीडियो खे लाइक करणु, कमेंट करणु ऐं चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारिजो। असां सां जुड़िया रहिजो। नमस्ते।